अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजाबी ड्रामे में छा जाबिर खान हाणे चाकर खान सां ॻाल्हियूं न कराईंदो। छा सिकू हाणे रूंडे वारनि खे पंहिंजो दुश्मन सम्झंदो। छा चाकर खान हाणे कासिम खान खे हथ करे वठंदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो आहे। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। तो सब्सक्राइब करण सां को मुंहिंजो बेल न करंदो काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे ॿियो वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। तो तव्हांजो टाइम वेस्ट कोन था कराए हलो था पंहिंजी कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो जाबिर खान जेको आहे चाकर खान खे साफ़ साफ़ चई छॾींदो त मां हाणे वधीक बर्दाश्त नथो करे सघां, छो जो मुंहिंजी भाउ हींअर मौत में आहे। हू मौत जी निंड पियो करे। बहरहाल हाणे मां वधीक बर्दाश्त नथो करे सघां। या त तव्हां हाणे मुंहिंजे भाउ कासिम खे मारियो या त असांजी ॻाल्हियूं ख़तम करायो या असांखे छॾे ॾियो त असां ॿिए हंधि वञी ॻाल्हियूं करायूं। चाकर खान चवंदो जाबिर खान तोखे मोकल आहे, भले तूं वञी ॿिए हंधि ॻाल्हियूं कर। हाल इन ॻाल्हि में जेको आहे तूं ऐं तुंहिंजे भाउ ॾोही निकितो त पोइ तव्हांखे मुंहिंजे हथां केर बि न बचाईंदो। इहो तव्हां सां मुंहिंजो वाइदो आहे। जाबिर खान चवंदो त चाकर खान भले तव्हां ॻाल्हियूं करायो, अगरि जेकॾहिं इन ॻाल्हियुनि में असां ॾोही निकितासीं बराबरि जा असां वहिंवार ॾींदासीं। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो सिकू जेको आहे रूंडे सां ॻाल्हियूं कंदो, रूंडे खां हक़ीक़त पुछण जी कोशिशि कंदो। बहरहाल रूंडे जेको आहे उनखे एतिरी त हक़ीक़त न ॿुधाईंदो जेतिरी हुनखे दिलशर ॿुधाई। ऐं पोइ इन ॿिन्हिनि जे ॻाल्हियुनि में अची करे जेको आहे सिकू उन्हनि जे मथां शक कंदो। सिकू पोइ साफ़ साफ़ जेको आहे इन ॿिन्हिनि खे दुश्मन सम्झंदो। ऐं पोइ सिकू उन्हनि खे चवंदो त अगरि जेकॾहिं इन ॻाल्हि में तव्हांजा हथ निकिता त पोइ मां तव्हांखे बख़्श करण वारो न आहियां, छो जो मूं तोखे पहिरियां सभु कुझु बर्दाश्त कयो पर हाणे मां कंहिंखे बर्दाश्त करणु नथो चाहियां, भले तव्हां मुंहिंजो माइट हुजो या छा हुजो। छो जो तव्हां पहिरियां मूंखे हक़ीक़त न ॿुधाई। अगरि जेकॾहिं तव्हां पहिरियां ई हक़ीक़त इहा ॿुधायो हा त पोइ थी सघे थो त मां अव्हांखे माफ़ करे छॾियां हा। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त सामल खान जेको आहे कासिम खान खे अगवा करे अची चाकर खान जे अॻियां उछलंदो ऐं पोइ चाकर खान जेको आहे उन जा ॿई टंगूं भञी करे मतिलबु त उनखे कुटको ॾेई करे उनखे नसे क़ैद कंदो ऐं पोइ उनखे अहिड़ी त सज़ा ॾींदो जो कासिम हमेशह हमेशह लाइ उते तड़पंदो। कासिम खान चवंदो त चाकर खान मूं भॼी करे वॾी ग़लती कई, पर हाणे मां भॼण वारो न आहियां। दोस्तों उम्मीद है कहाणी आई तव्हांखे पसंदि। असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं कि नई वीडियो में। सीधे पंहिंजो ख्यालु रखो। ख़ुदा हाफ़िज़।